गाल बुझो ई पिनड़ जो तरीको असा वीआईपी हथ कयो आहे खिलजो बिलजो न कम न विञाइजो है ना अचो आलिया तरकारी उड़ा अचो नीदानो गुडल बादशाह देख लाइंदा रे बाबा दुआ थींदवे अबान पियो पियो जी असां पे सागण हाज़िर फकीर याड़ी तो थी वई हुंदी असा जी छोकरन के वंडो बा पूरो पूरो दीजा सादल्ला रखड़ा पैसा दादा हजार थियो याड़ी सुठी निकरी है 100 दे छोकरन के वतन ड्रिंक टपारींदा पाण जा खिसा में हालो विड़जो ने अरे रोज इंदा के बा यो पाण रोज जो आज 100 दवा वरी वंट वतनो दींदा विंदा ने खिली कम न विनाए जो कमाणे भलो तरीको हथ के सुठो कमाए वरी भी रोज ई आई